अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला अबलोद सबक हम पेरियां का नजर हेडलाइंस थे। सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी 3 अप्रैल वारी रूलिंग के कलदम करार दे छॾियो। क़ौमी असेंबली 3 अप्रैल वारी सूरत में बहाल। क़ौमी असेंबली टोड़ण वारो वज़ीर आज़म जो कदम गैर क़ानूनी करार। क़ौमी असेंबली जो इजलास 9 अप्रैल ते घुराए वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग कराइण जो हुकुम। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच मुतफ़िक़ तौर ते 8 सुफ़नि ते ॿधल फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त डिप्टी स्पीकर जे 3 अप्रैल वारी रूलिंग गैर आईनी आहे। रिथ जमा थियण बाद वज़ीर आज़म सदर खे असेंबली टोड़ण जी तजवीज़ नथो ॾेई सघे। 9 अप्रैल ते सुबुह जो 10 वॻे इजलास घुराए बेतमादी रिथ ते वोटिंग कराई वञे। जेकॾहिं रिथ कामयाब वञे थी त नए वज़ीर आज़म जी चूंड कराई वञे। अदालत इहो बि हुकुम ॾिनो त वफ़ाक़ी हुकूमत कंहिं बि मेंबर खे वोट जो हक़ इस्तेमाल करण खां न रोके। अदालती फ़ैसिले बाद पीपल्स पार्टी ऐं नून लीग समेत समूरनि अपोज़िशन जे अॻवाननि पारां जशन। सुप्रीम कोर्ट निगरान हुकूमत जे क़याम लाइ सदर जे समूरनि हुकुमनि खे कलदम करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी काबीना जे समूरनि वज़ीरनि खे बि पंहिंजनि उहिदनि ते बहाल करण जो हुकुम। अदालती फ़ैसिले में चयो वियो त क़ौमी असेंबली टोड़ण क़ानून जे ख़िलाफ़ हो। ऐवान पंहिंजी पुराणी पोज़ीशन ते बहाल सम्झो वञे। सदर असेंबली टोड़ण बाबति वज़ीर आज़म जे अहिड़े कंहिं बि तजवीज़ ते अमल नथो करे सघे। अदालत पंहिंजो पुराणो हुकुम बरक़रार रखंदे चयो त सभई इदारा आईन ऐं क़ानून मूजिबि कमु कनि। को बि इदारो गैर आईनी कदम न खणे। अदालती फ़ैसिले सां नज़रिया ज़रूरत दफ़न थी वई। गॾियल अपोज़िशन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे जमहूरियत जी सोभ करार ॾेई छॾियो। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त अदालती फ़ैसिले खां पोइ क़यामत ताईं को बि नज़रिया ज़रूरत जो फ़ाइदो न वठी सघंदो। इंतकाम जो लफ़्ज़ असांजी डिक्शनरी में नाहे। आइन ऐं क़ानून पंहिंजो रस्तो कढंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जमहूरियत बहितरीन इंतकाम आहे। इलेक्शन में वञण खां अॻु चूंड सुधारा यकीनी बणाईंदासीं। कारकुन जमहूरियत जी सोभ ऐं सिलेक्टेड हुकूमत जे ख़ात्मे ते जशन मल्हाइनि। MK अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु आहे त जेका बि हुकूमत हुजे सभिनी खे शहरियुनि खे बराबरी जी बुनियाद ते हक़ ॾिना वञनि। शुक्र अदा कयूं था त अपोज़िशन जी कैंप में शामिल थी वक़्त ते फ़ैसिलो कयो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां। क़ौम खे आइन जी सोभ ते वाधायूं। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त PP कारकुन हर शहर ऐं हर ॻोठ में जशन मल्हाइनि। आइनी मुक़दस आहे, आइनी सुप्रीम आहे। इंशाअल्लाह जमहूरियत मज़बूत ऐं मुस्तहकम थींदी। मरियम नवाज़ जो चवणु आहे त क़ौम खे आइन जी सरबुलंदी मुबारक। आइन टोड़ींदड़नि जो कमु हमेशह लाइ ख़तमु थियो। पाकिस्तान जे अवाम खे नाइल नालाइक़ ऐं नाकाम हुकूमत मां छुटकारो मुबारक हुजे। वज़ीर आज़म इमरान खान वफ़ाक़ी काबीना ऐं पार्टी अॻवाननि जो अहम इजलास अॼु तलब करे वरितो। इमरान खान अॼु शाम क़ौम खे ख़िताब कंदो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर ऐं सीनियर अॻवान शिरकत कंदा। सन भरिसां छछर इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जो टक्कर लॻण सबबि नींगरी पूजा कोली फौत। वारसनि तरफ़ां ड्राइवर जी गिरफ़्तारी लाइ नींगरी जो लाश इंडस हाईवे ते रखी धरणो। रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियूं बीठी वियूं। ऐं राणीपुर वेझो ॻोठ मिसर सहतो जो रवासी नौजवान लाल बख्श सहतो सुबुह देरो थाणे अंदरि पुलिस जे मुबैना तशदुद सबबि क़तल। वारसनि जो क़ौमी शाहराह ते लाश रखी टायरनि खे बाहि ॾेई धरणो।